अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में बलिकार यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, इसाक डार साहब अॼु तकड़ में हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं चयूं त 20 रुपया पेट्रोल जेको आहे उहो पर लीटर वधायो थो वञे, 19 रुपए 95 पैसे त 20 रुपया पेट्रोल वधायो थो वञे ऐं तमामु ज़रूरी आहे असां अहिड़ो को फ़ैसिलो न पिया करणु चाहियूं जेको पोइ गवर्नमेंट करे वई त मुल्क खे जेको मैशत खे तबाह करे छॾियईं। ज़रूरी हुयो, इन करे असांखे वधाइणो पइजी वियो। बसि बाक़ी माण्हू ॼाणी बाक़ी माण्हू ठीकु। 19 रुपए 95 पैसे, हाणे 5 पैसे जी जगह महिरबानी कयूं या अगरि रुगो चवण लाइ त 19 रुपए 95 पैसे जी हा, हद थी वई न। 20 रुपया चवण में छा पियो थिए? 20 रुपया 5 पैसा केरु मोटाए ॾींदो? एग्ज़ैक्टली 5 पैसा मिलनि ई कोन था अॼु जे ज़माने में। सो 100 लीटर विझराइजे त अलाए को ईअं 50 रुपया वापसि मिलनि न त। सो हिकिड़ी 20 रुपए जी बम किराए छॾियो अथनि। मूं इहो सोचियो पिए, ज़ाहिर पेट्रोल त जॾहिं घटि बि कयो पिए त पाण सभु खिलियासीं पिए त भई IMF वारनि जी कीअं एग्ज़ैक्टली 5 रुपया घटाए 20 रुपया वधाए छॾियूं। लेकिन मूं इहो सोचियो पिए त हाणे ही केयर टेकर्स खे ॾेई ऐं इहे सभु कुधा कम जेके आहिनि इहे केयर टेकर्स खां निगरान हुकूमत खां कराईंदा, पर पोइ अगरि ही सॼा कुधा कम ही कनि पिया पाण एग्ज़ैक्टली त यानी उन्हनि खां अञा को वॾा कम कराइणा अथनि। जेको भई ॾिसो 20 रुपए जो झटको, 20 रुपए ॾिसो माण्हू चवंदा पेट्रोल ऐं डीज़ल सवाल इहो न आहे त हीउ सिर्फ़ु मुसाफ़िरनि जी ट्रांसपोर्ट ते मसइलो आहे एग्ज़ैक्टली जी हा, त भई माण्हू मोटरसाइकिल में पेट्रोल महांगो थींदो, गाॾी में थींदो, बस में थींदो, secondary ट्रेन थींदो। हीअ त भई एतिरो वॾो मसइलो न आहे। मसइलो इहो आहे त जेके आम वहापे जी शयूं आहिनि, ट्रांसपोर्ट जेका आहे गुड्स ट्रांसपोर्ट, यस उहा महांगी थींदी त हर शइ महांगी थी वेंदी। तव्हांजी खाइण पीअण जी शइ खां वठी तव्हांजी इस्तेमाल जी हर शइ महांगी थी वेंदी। सो तव्हांजी बिजली महांगी थींदी, तव्हांजी एवरीथिंग विल गो अप। बिजली अञा केतिरी महांगी अञा बि थियणी आहे। सो इहो हिन जो असली ॿार पंहिंजे कुल्हनि ते खणूं था, छाकाणि त शायदि ख़ुदा ख़बर निगरान वारनि खे अञा अची 50 रुपया वधाइणी आहे, अलाए छा करिणो आहे, ख़बर नाहे, कुझु न आहे। सो हिकिड़ी तूफ़ान बदतमीज़ी थी वई आहे। यानी माण्हुनि लाइ बर्दाश्त खां ई हाणे मूंखे ख़बर न आहे त माण्हुनि जी क़ुवत बर्दाश्त केतिरी आहे ऐं हू कीअं बर्दाश्त पिया कनि। असांखे ॿिया लॉलीपॉप ॾेखारिया पिया वञनि, हीअ थी वञे थो, मुल्क जी मईशत लाइ सुठो आहे, मुल्क जी मईशत लाइ सुठो आहे। मुल्क जी मईशत लाइ सुठो आहे न आहे, IMF जे साम्हूं तव्हां हथ पेर ॿधी पंहिंजे पाण खे जेको बेवस करे आया आहियो, इहो उनजे करे आहे। न त मुल्क में छा ही जेको ॾिसो न IMF बि तव्हां ते छो पाबंदियूं हणे थी, इन करे हणे थी त तव्हांजी आमदन घटि आहे ऐं तव्हांजा ख़र्च वधीक आहिनि। ख़सारो आहे। हू चवनि था बाबा पंहिंजी आमदन वधायो ऐं ख़र्च घटायो। जी हा, असांखे ख़र्च घटाइण त पुॼे कोन थो, पुॼे ई नथो। त पोइ असीं पंहिंजी आमदन कीअं वधायूं? आमदन वधाइण जा तरीक़ा आहिनि टैक्सिस। एग्ज़ैक्टली हाणे टैक्सिस जेके आहिनि असां हाणे त शब्बर ज़ैदी ऐं मिफ्ता इस्माइल हीअ जेके घर जा भाती भेदी आहिनि, जिन्हनि सॼे टैक्स सिस्टम में सरकार में रहिया आहिनि, हिननि जी त हाणे सभु ॻाल्हियूं आलम अश्कार अची वियूं आहिनि। त जिथे हिकिड़ो थींदो आहे लीकेज, या सिर्फ़ु पंहिंजो यार हिन में लीकेजिस आहिनि, लीकेजिस सां लॻे थो त भई हिकिड़ो पाइप आहे पाणी जो, उनमें थोरो किथां पाणी निकिरे पियो त चइबो आहे लीकेज थिए पियो, पेट्रोल जो लीकेज थिए पियो, थोरो पेट्रोल ज़ाया थिए थो, थोरो पाणी ज़ाया पियो थिए। असां वटि लीकेजिस त न आहिनि, असां वटि पूरा नल खुलिया पिया आहिनि, पूरा पाइप खुलिया पिया आहिनि। मिसाल ही अगवान ट्रांसिट छा आहे? मूं शब्बर ज़ैदी खे ॿुधो पियो रिसेंटली उन हिकिड़े इंटरव्यू ॾिनो, क्लिप ॿुधी पे, चई त FPR जो चेयरमैन रहियो, चए त 4.5 टन सोन असांजे मुल्क में हर साल उनजो ख़रीद थिए थो, 4.5 टन। ऐं चई त 1 किलो सोन बि असां वटि इम्पोर्ट न थींदो आहे। त भई किथां ईंदो आहे? स्मगल थींदो आहे। हाणे स्मगल थींदो आहे, तंहिंजे करे हुन ते को टैक्स सरकार वठी नथी सघे, छाकाणि त सोनारा चवनि था त भई असीं जॾहिं ब्लैक मार्केट मां सोन ख़रीद करे ईंदासीं त असां वटि छाकाणि त हुनजी ख़रीदारी जी इनवॉइस न आहे, रसीद न आहे, त असीं इनकम टैक्स जे साम्हूं अची छा ॾेखारियूं त असां घणे में ख़रीद कयो ऐं घणे में विकिरो कयो, त असांजो मार्जिन ऑफ प्रॉफिट ही आहे। असीं त ब्लैक मार्केट मां ख़रीद कयूं था, जेका FPR मञंदी ई कोन, हुन रसीद कची रसीद खे त कोन मञंदी। त छा 4.5 टन
असां वटि सोन स्मगल थिए थो। असां वटि हीउ जेको अफ़गानिस्तान हीउ जेको स्मगलिंग आहे हाणे ईरान सां बि इहो को लीकेज त न आहे, पर उते केरु हथु विझे थो त चइबो आहे त न न हिते हथु न विझो, इन जे बारे में न ॻाल्हायो, हीउ मुल्की मुफ़ाद आहे, हीउ माण्हुनि जो रोज़गारु आहे। सो व्हाट आई एम ट्राइंग टू से कि पोइ छा कनि आख़िर, हू असांजी अशराफिया पंहिंजे मथां त हथु विझे ई नथी, त पोइ आम माण्हू ते हीउ जेको टैक्सिस आहिनि, यानी पेट्रोल ते लेवी वधाए छॾियो, पेट्रोल ते ड्यूटियूं वधाए छॾियो, पेट्रोल महांगो करे छॾियो, गैस महांगी करे छॾियो, बिजली महांगी करे छॾियो, त या जेको टैक्स ॾियनि पिया उन्हनि खे निपोड़ियो, उन्हनि खां वधीक वठो। छाकाणि त असां पंहिंजा जेके टैक्स सिस्टम आहे, पंहिंजी इनकम जेका आहे उनखे मुंहुं माड़ में वधाए सघूं ई कोन पिया, त ॿियो को वाट नथी बचे। चवनि था ठीकु आहे आम माण्हू ते मतिलबु 25 करोड़ 26 करोड़ माण्हू 27 करोड़ माण्हू भोगीन, बाक़ी हू जेका अशराफिया आहे जेका 1 सैकड़ो बि न आहे, अधु सैकड़ो बि न आहे, उहो खरपति थी न वञनि, उन्हनि खां न वसूली करणी आहे। सो दिस इज़ दैट। सो हिन में हीउ जेको चवनि था न मईशत लाइ, मुल्क लाइ, यार मुल्क लाइ त जेके शयूं थियणु खपनि, हाउस इन ऑर्डर अचणु खपे, फज़ीलत अचणु खपे, उहो त ज़ाहिर ई कोन्हे, उहो त ज़ाहिर ई कोन्हे। बक़ाया ॿियूं ॻाल्हियूं त अच्छा लॉलीपॉप ते ॻाल्हि निकिती त माना तव्हां ॻाल्हि कई त असांखे लॉलीपॉप ॾिना था वञनि। हाणे ॿी त रिसेंटली असां वटि ॾाढो शोर मचियो पियो आहे त पाकिस्तान में वॾा मादनियात न, उन ते बाक़ाइदा समिट बि थियो आहे, अॼु आर्मी चीफ साहब बि ख़िताबु कयो आहे, प्राइम मिनिस्टर साहब बि ख़िताबु कयो आहे, बाक़ाइदा दरवाज़ा खुलिया था वञनि इंटरनेशनल इन्वेस्टर्स लाइ कि पाकिस्तान में अची मिनरल्स ते जेको आहे उहो असांखे फ़ाइदो ॾियनि। प्राइम मिनिस्टर साहब त इहा बि इंडिकेशन ॾिनी आहे त असां इंडिया सां दोस्ती, मतिलबु दोस्ती छा आहे टॉक्स चाहियूं था बसि, पर अगरि इंडिया संजीदा हुजे त असांखे को मसइलो न आहे। ॾिसो हीउ जेको मादनियात वारो क़िसो बि आहे या नेचुरल रिसोर्सिस जो मामिलो आहे, हाणे तव्हां ताज़ो ॿुधो हूंदो, ऐं हिन ते अचां थो जेको तव्हां चयो, ताज़ो ॿुधो हूंदो त जी पेट्रोल ऐं गैस जा सिंध में वधीक ज़ख़ाइर मिली विया आहिनि, टंडोलायार ऐं हिन पासे खां, त गैस ऐं पेट्रोल हुजे, तांबो या ॿियो जेको मादनियात ग्रेनाइट हुजे, सिंध ऐं बलूचिस्तान, यस, ही पंजाब मां कुझु ई नथो निकिरे छा? न त अहिड़ी काहे मिनरल्स जी लाइ छो त हिते मतिलबु आईब्रोज़ रेस थी वञनि था त हीउ जेको तव्हां मादनियात ऐं ज़ख़ाइर हीअ ॻाल्हियूं कयो पिया, इहो वरी फिरी सिंध ऐं बलूचिस्तान, ठीकु आहे मुल्क लाइ मुल्क जो हिसो आहियूं, लेकिन पोइ पंजाब मां छो नथो निकिरे? ऐं हितां ई ज़ाहिर आहे हिकिड़ी हद आहे जेको अॼु खां 20 साल अॻु माड़ीपुर मां या घोटकी मां जेके गैस निकिरंदी, अॼु ओतिरा ज़ख़ीरा त बाक़ी न बचिया हूंदा। सो हाणे नज़रूं, हाणे ग्रेनाइट, हीउ नगर पार्कर, बसि इहे असांजा आहिनि। ऐं हिन लाइ हिकिड़ो हू जेको असां वटि बलूचिस्तान में बि चलो अगरि मुल्की मुफ़ाद में बि ॾिसूं, चऊं त ठीकु आहे बलूचिस्तान मां बि ठीकु आहे मुल्की मुफ़ाद में आहे, हीअ आहे हू आहे, हू जेको असां रेकॉर्डिक सां कयो, उहो छा तमाशो, जिथे चयो वञे पियो त अरबे डॉलरनि जो हुते आहिनि मादनियात, गोल्ड रिजर्व, गोल्ड आहिनि, तांबो आहे, हीअ सभु आहिनि, कॉपर आहे, उहो छा तमाशो कयो? इट वॉज अ टोटल मिसमैनेजमेंट एंड करप्शन। त ॻाल्हि इहा आहे त हाणे वरी अची जेको नगर पार्कर खे पटणो आहे त ॿी ॻाल्हि आहे, हिन खे पंहिंजो कारूंजर खे ॿिया बि असां वटि रिसोर्सिस आहिनि, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हुनखे सही डायरेक्शन में त ख़र्च कजे। वरी छा हलो भई मादनियात निकिरंदो, तांबो निकिरंदो, सोन निकिरंदो, कोल निकिरंदो, अलिफ निकिरंदो, बे निकिरंदो, पोइ हुन खां पोइ छा असीं उहो पंहिंजा जेके मतिलबु शाहाना ख़र्च आहिनि, करप्शन आहे, उहो बि जारी रखंदासीं, पोइ नेठि हीअ बि खुटी पवंदा। हीअ जेके असां वटि अगरि एतिरा आहिनि, अवल त एतिरा आहिनि या न आहिनि, हिकिड़ो सवाल आहे, वॾो सवाल आहे त असां वटि बखुल मुसद्दक़ मलिक असां वटि ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स जा ई आहिनि, अलाह करे हुजनि, ऐं असां में एतिरी सलाहियत हुजे जो असीं हुनखे एक्सट्रैक्ट करे सघूं ख़ुदि, बाक़ी कंपनियुनि खे ॾेई असीं 20% या 30% कमाईंदासीं त को, लेकिन उहो असां कमायूं बि ऐं पंहिंजी करप्शन ऐं शाहाना ख़र्च बि न घटायूं त वरी हू बि खुटी पवंदा। पॉलिटिकल मैनेजमेंट बि जारी रखूं, मुल्क में पॉलिटिकल हारमनी बि न अचे, हाउस इन ऑर्डर बि न अचे, बसि पोइ इहो ई हलंदो रहंदो जीअं हले थो पियो। अच्छा पर हिकिड़ो माना हिन ते सुवालु अचे थो त हीउ जेको रिसेंटली इसाक डार साहब चयो त एग्रीकल्चर ऐं रियल एस्टेट सेक्टर ते कोई न, हालांकि इहो त IMF सां प्रॉमिस्ड हुयो, का ॻाल्हि अहिड़ी निकितल हुई,
वरी हाणे पोइ जॾहिं उन्हनि का ॻाल्हि न कई त पोइ इन जो दबाव त न आयो आहे पेट्रोल जे मथां। साईं ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त आऊं तव्हां ॾिसो न, मतिलबु आऊं तव्हांजो मक़रूज़ आहियां, हाणे तव्हां छा कयो मूंसां? अच्छा, ऐं आऊं वरी तव्हां वटि अचां पियो त यार ॿिया पैसा बि यासिर साहब ॾियो, त तव्हां चओ था त भई मोटाए कीअं ॾींदे? जी हा, वॾो त आऊं तव्हांखे हिकिड़ो हिसाब किताब ठाहे ॾींदुसि। अच्छा, आऊं तव्हांखे चवंदुसि त भई अलिफ बे टे जॻहियुनि तां हिननि मदनि में आऊं कमाईंदुसि, ऐं तव्हांजो जेको असीं ॾिसूं पाण बि सुखिया थींदासीं, तव्हांखे व्याज बि ॾींदासीं, असुल बि ॾींदासीं। पर हलो आऊं हिन टिनि जॻहियुनि जे बदिरां चौथी जॻह त कमाए वठां, त तव्हांखे एतिराज़ थोरी आहे। पर शर्त आहे त ही मुंहिंजे ख़्याल केयर टेकर्स लाइ छॾियो पियो वञे, हीउ जेको ज़रात ऐं प्रॉपर्टी वारो आहे, लॻंदो त सही टैक्स इहो उन्हनि जे मथां ईंदो अगरि आयो त कंहिं न कंहिं टाइम ते। सभु गॾो गॾु अॻिते हलूं। जीअं ॻाल्हि कईसीं त हाणे ज़ाहिर हाउस एंड ऑर्डर जी त ॻाल्हि हलनि कोन थियूं, वरी ॻाल्हियूं अचनि थियूं। ज़ाहिर हाणे जेको पहिरियां बि हिकिड़ो चइजे त क्वेश्चन मार्क रेस थी आयो त सेंसिस ते ऊपर सेंसिस जे मथां इलेक्शन थींदा, जेके नए सेंसिस थींदा न थींदा। अॼु चवनि था पिया त CCI में मोकिलियो वेंदो, ऐं पोइ CCI जेका आहे उहा उन ते फ़ैसिलो कंदी 2017 जे इलेक्शन्स ते। ॾिसो 2017 जे सेंसस ते ॾिसो, ॻाल्हि इहा आहे यासिर साहब त मूं काफ़ी अरसो पहिरीं तव्हांखे चयो त इलेक्शन न थियण जो वॾो खां वॾो में वॾो कारण इहो ॿुधायो वेंदो त साईं ही जेका आदमशुमारी, नई आदमशुमारी जी बुनियाद ते इलेक्शन थियणु खपे। जी हा। नई आदमशुमारी जी बुनियाद ते इलेक्शन थियण जा मतिलबु छा आहे? इहो आहे त भई जेका हाणे आबादी वधी आहे नए सिरे सां त उन जी पोइ नए सिर तकबंदी कई वेंदी। हाणे नई सिर तकबंदी करणु, पोइ नए सिर वोटर लिस्टूं ठहणु, इहो सभु हिकिड़ो टाइम कंज़्यूमिंग कमु आहे, हिन वक़्तु लॻे थो। केतिरी बि तकड़ि करे वठो, हुनजो हिकिड़ो प्रोसेस आहे, हुनमें एतिराज़ात घुराइबा आहिनि, पोइ हुनमें हीउ थींदो आहे, हुनमें हू थींदो आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त अगरि इलेक्शन कराइण जी नीयत हुजे त 2018 में बि हिननि कराए छॾिया, ईअं लोकल बॉडीज़ जा थी विया। ठीकु आहे, कराइण जी नीयत हूंदी त पोइ छा थींदो त जेके नवां वोटर दाख़िल थिया आहिनि उनजो वोटर इंदिराज थी वेंदो, तक साॻिया रहंदा, मतिलबु थोरे घणे हेरफेर सां, यानी तक वधंदा ऐं घटंदा न। छाकाणि त CCI खां पोइ बि छा थींदो, यूसी अगरि CCI अप्रूव करंदी त पोइ तव्हांखे नई असेंबली जूं सीटूं, अगरि मिसाल लेट्स से कि सिंध में 10 सीटूं वधनि थियूं क़ौमी असेंबली जूं, सूबाई असेंबली जूं लेट्स से कि 20 सीटूं वधनि थियूं, मिसाल तौरु चऊं त तव्हांखे क़ौमी असेंबली में हुनजी लाइ तरमीम करणी पवंदी न, कॉन्स्टिट्यूशनल चेंज आणणी पवंदी। अगरि असेंबली न हूंदी त कॉन्स्टिट्यूशन चेंज कीअं ईंदी? ठीकु आहे, चलो उहो ऑर्डिनेंस ज़रिए आणींदा, मूंखे ख़बर न आहे कीअं थींदो। आई डोंट नो हाउ दिस विल। त हूंदी न आहे केयर टेकर में, असेंबली त न हूंदी न, बसि ऑर्डिनेंस छा कुझु बि न। लेकिन आई डोंट नो कीअं लीगल ही कीअं प्रोसेस थींदो। सो इहो हिकिड़ो जवाज़ ठहंदो। अगरि इलेक्शन डिले करणी आहे, इलेक्शन न कराइणी आहे तकड़ी, जेको हाणे हर ॿियो माण्हू चए थो त इलेक्शन तकड़ में नज़र नथी अचे, त पोइ इहो हिकिड़ो जवाज़ हूंदो इलेक्शन डिले पोस्टपोन करण जो, मुलतवी करण जो। इहो असल कारण न हूंदो। असल कारण हिकिड़ो थियणु घुरिजे आहे, उहो न पियो थिए, यानी हाउस एंड ऑर्डर आणण लाइ कोशिशि थिए आहे, पर नियत लॻे थो त उहा एतिरी न आहे। असल नियत इहा आहे त फिनिश क्रूज़ो, मतिलबु हू जेको IK आहे, कासिम जो अब्बा, उनखे कंहिं फाइनल हुन ते पहुचाइजे। ऐं पर जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल जॾहिं थींदी आहे त ज़रा हिकिड़ी पॉलिटिकली पंहिंजे लाइ हिकिड़ी फेवर में सिचुएशन खपे, त हेस्टी डिसीजन्स मोस्टली माण्हू खणंदा। पर इहे जेके हाणे प्राइवेटाइज़ेशन ऐं इहे ॻाल्हियूं थी, हिन में काफ़ी हेस्टी डिसीजन न थींदा। केयर टेकर सेटअप, केयर टेकर छा जी तकड़ हूंदी, हेस्टी छो कंदा? मतिलबु हुननि खे त ख़बर हूंदी न त हू 8 महीना बि रही सघनि था, अगरि कमु सुठो हली वियो त 12 बि रही सघनि था, 14 बि रही सघनि था, 2 साल बि रही सघनि था, 1.5 साल बि रही सघनि था। हुननि खे तकड़ कहिड़ी आहे? ऐं हुननि खे को ईअं त न आहे त उहे कमु करे ऐं पोइ वरी इलेक्शन में वञिणो आहे। हुननि खे त न आहे वञिणो, टेक्नोक्रेट। लेकिन हाणे क्वेश्चन यासिर साहब, मसइलो इहो आहे त उहा टीम छा थी जुड़े? दैट इज़ $1 मिलियन क्वेश्चन। त हू जेका केयर टेकर्स अचनि था, हू कीअं मैनेजमेंट कीअं था कनि मुल्की सतह ते बि ऐं सूबाई सतह। न ॾिसो, मुल्की सतह ऐं सूबाई सतह ते अगरि ॾंडे सां, यानी पोयां सां मुराद तव्हांजो सम्झां त हुननि जो पोयां ज़ाहिर एस्टेब्लिशमेंट हूंदी, पोइ ॾंडे सां तव्हां धबड़धूस कंदा वञो, पर उन सां एक्सेप्टेंस कीअं मिलंदी?
आउं त चवां पियो त अगरि इहो कोई एजेंडा ते किथे लिकल एजेंडा इहो आहे त हू हिकिड़ी अहिड़ी हुकूमत आणिजे माण्हुनि खे हिकिड़ी दफ़ो 9 महीना 12 महीना हिकिड़ो चस्को ॾियारिजे, हिकिड़ो फ्लेवर ॾिजे, हिकिड़ी आदत विझिजे त यार गुड गवर्नेंस बि थी सघे थी, माण्हुनि जी चङायूं बि थी सघनि थियूं, ऐं सां गॾो गॾु सख़्तु फ़ैसिला बि करे वठनि। इहो हिकिड़ी मुंहिंजी ख़्वाहिश बि थी सघे थी जेका आउं चवां पियो, पर इन सां गॾु हिकिड़ो इम्कान त मौजूदु आहे न त यार हीअ सभु पार्टियूं अचनि थियूं, हीअ कनि छा थियूं, त हिकिड़ी अहिड़ी गवर्नमेंट आणिजे जेको हिकिड़ी मैरिट ते गवर्नेंस हलाए। ख्वाहिश त थी ख्वाहिश कॉलोनी सागर एडवोकेट आकिब राजपर कराची में। जी राजपर साहब चैट में चाहिए। अगर यासर साईं तव्हांखे ऐं काज़ी साहब जन खे सभ खां पहिरियों मुंहिंजो सलाम। वालेकुम सलाम। हाणे तव्हां ऑलरेडी इन टॉपिक ते ॻाल्हाए वेठा जेको पेट्रोल जी जेका अॼु थी आहे, हाणे इहो सॼो वेंदे वेंदे हाणे त हूअं 15 ॾींहंनि में ओघरा तक़रीबन पंहिंजा कंदी आहे तब्दीलियूं, जेकॾहिं अॼु ॻणिजे वेही 1 अगस्त खे त इहो 15 ॾींहंनि जो बि टेन्यूअर नथो थिए, मतिलबु इहो त हाणे रहिजी वियो सिलसिलो। हाणे केरु वरी पोइ निगरानी हिन खे छा कंदा या कीअं कंदा। इन सॼे ही सिनारियो में ऐं ॿियो जेको MQM जो रफड़ो आयो आहे त भई पहिरीं असांजो जेको आहे जेको सेंसस वारो आहे मसइलो आहे उहो हल कयो, हुन खां पोइ इलेक्शन जे प्रोसेस ते इन मां बदमियती इहा थी पई थिए जेका मूंखे मेलाफाई ॾिसण पई अचे त लॻी ईंदो त को न को बहानो वठी ही सेटअप खे थोरो लिंगरान कंदा। हाणे इहो कुझु ड्यूरेशन त माण्हू नथो ॿुधाए सघे, पर ईअं इहो मुमकिन कोन थो लॻे हाणे त 90 ॾींहं में ई इलेक्शन थींदी, या हूअं त 60 ॾींहं आहे कॉन्स्टिट्यूशनल, पर जेकॾहिं भई 2-3 ॾींहं अॻु में कनि था त उहो 90 डेज़ में थींदी, पर लॻे कोन थो 90 डेज़ में। काज़ी साहब जो पंहिंजो को विज़डम ॿुधाइनि, को अहिड़ो को सिधो सो छा टर्म इस्तेमालु थींदो आहे त अहिड़ो को ॿुधाइनि जो घटि में घटि सेटिस्फाई त थियूं, भला 2-3 ॾींहं को डोज़ त ॾेई छॾे त हा थी वेंदी त बड़ा पक थिए। सियासी माण्हू आहियूं, थोरो ज़हन में तकलीफ़ पई थिए। महिरबानी। ठीक से राजपूत साहब जे त तव्हांजी इलेक्शन विढ़ण जी नियत आहे त फ़िलहाल ख़र्च थोरो न कजो, मुंहिंजी सलाह इहा अथव। हाणे पक सां त कुझु नथा चई सघूं, बट ईअं जा तव्हां हिकिड़ो अंदाज़ो हयो त इलेक्शन थींदे तव्हांखे नज़र नथी अचे 90 ॾींहंनि में, इहा ॻाल्हि आउं 2 महीना पहिरीं मूं कई हुई ऐं पोइ मुस्तक़िल आउं कंदो अचां पियो त मूंखे ही सम हाउ ऐं पोइ हाणे त ॻाल्हि हर को माण्हू चए पियो, ईअं न आहे त आउं को नजूमी आहियां या आउं को हिन क्रेडिट खणण जी कोशिशि पियो कयां, थी सघे थो हीअं ग़लति हुजूं, इलेक्शन वाकई में थी वञनि, छाकाणि त हीअ त अहिड़ो जुगाड़ आहे जेको अगरि किथे बि को हिकिड़ो पतो बि सही न पियो त हीअ सॼो फसाद किरी पवंदो। मतिलबु हिनखे ॾाढो इंटरनेशनल प्रेशर आहे, तमामु शदीद इंटरनेशनल प्रेशर आहे त न इलेक्शन बि करायो ऐं फेयर बि करायो। फरमाइशूं सवाइ तंहिंजे करे ही आइनी गुंजाइशूं कढियूं पियूं वञनि, हीउ जेको जवाज़ ठाहियो पियो वञे कॉन्स्टिट्यूशन, हीउ जेको सेंसस वारो, इहो ॻाल्हि बि मूं 1.5-2 महीना अॻु कई त जवाज़ लीगल, छाकाणि इंटरनेशनल कम्युनिटी खे तव्हां छा ॿुधाईंदो, या अगरि ही सुप्रीम कोर्ट में चैलेंज थींदो त उते छा वञी ॿुधाईंदो। पोइ भले ॾिसो सुप्रीम कोर्ट में त पहिरीं बि ही कन्विंस न करे सघिया न हुनखे पंजाब असेंबली ऐं KP असेंबली लाइ, सुप्रीम कोर्ट त उन महिल बि ऑर्डर ॾिनो त भई इलेक्शन करायो, हुन न मञियो न त हींअर बि न मञनि त न मञनि। ऐं उहो त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। हिन दफ़े फ़ाइज़ ईसा साहब हूंदो, मतिलबु हाणे छा कंदा, अगरि हू बि चई छॾे थो त हलो बंदियाल साहब ते त हू केस ठाहे वेठा आहिनि, फ़ाइज़ ईसा साहब ते बि ठाहींदा। ॾिसो त ॻाल्हि इहा आहे त हीउ प्रेशर थींदो, तंहिंजे करे हीउ हिकिड़ो लीगल आर्ग्यूमेंट आहे, लीगल बहानो आहे, जवाज़ आहे, सबबु आहे, रीज़न आहे त भई हीउ लीगल मसइलो आहे, ताकी इंटरनेशनल कम्युनिटी खे बि ऐं पंहिंजे अदालतनि खे बि हिकिड़ो सम्झाए सघिजे, हिकिड़ो आर्ग्यूमेंट ॾेई सघिजे। असल सबबु ॿिया आहिनि डिले करण जा, ऐं उहो सियासी, हाणे इन में रुगो बारीकी ॾिसणी आहे त हू जेको मैनेजमेंट ठीकु करणु, मुल्क खे हाउस इन ऑर्डर आणण लाइ या डिले थींदी इलेक्शन्स में, या पॉलिटिकल पंहिंजे मुफ़ादनि या पॉलिटिकल रीज़न्स जे करे थींदी, यानी IK जो मामिलो ठीकु करण लाइ। सो अगरि तव्हां इलेक्शन विढ़ण जे मूड में राजपर साहब, त मुंहिंजो ख़्यालु आहे त अञा 15-20 ॾींहं हीअ थोरी शिकिलूं ॾिसी वठूं पाण, जी हा, हीअ मोहांडा ॾिसी वठंदासीं त ख़बर पवंदी त हीअ जवान 3 महीननि वारा चेहरा आहिनि या ही
9 महीननि वारा। मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब छा चाहींदा? साईं अलीकाज साहब सां हिकिड़ो सुवाल आहे जेको चवनि था त लिंगरान कंदा इलेक्शन खे, त इहो मार्च में हाणे सेनेट जो कंदा, उनखे अनाउंस करिणो आहे, त कीअं कंदा? आइन में त इहो आहे त मार्च में सेनेट कंदा डिक्लेयर, इन ते अलीकाज साहब खां तसरो वठिणो आहे। साईं तव्हांजो आवाज़ थोरो कटिजे पियो, ॿीहर कजो अगरि सवाल। अलीकाज साहब सां इहो सुवाल आहे त हे जेकॾहिं केयर टेकरनि खे लिंगर कंदा, अचे थो आवाज़ सही आहे? ठीकु आहे, जी जी। लिंगरान कंदा त सेनेट जो थींदियूं मार्च में शेड्यूल कंदा, सेनेट कीअं कंदा? जी या त आइन खे पंहिंजो जेको आहे सस्पेंड करनि, पोइ त आइन हुजे ई न, बसि पोइ पंहिंजो जेको हिसाब किताब कनि न, त सेनेट में उनखे मार्च में सेनेट खे डिक्लेयर करनि, त सेनेट जो इलेक्शन कराईंदा, शेड्यूल ॾींदा। ठीकु साईं। मूंखे चाचड़ साहब बुल ठाहे ॾिनो आहे, छाकाणि त जॾहिं पंजाब असेंबली ऐं केपी वारी असेंबली हुई त आउं बार बार चवंदो साईं आइन में का गुंजाइश नाहे, कीअं इलेक्शन न कराईंदा। ऐं हाणे पोइ आउं चवंदो हाणे सुप्रीम कोर्ट में चई छॾियो त माण्हू उते ठठोली कंदा, कॉलर्स बि ठठोली कंदा, पोइ साईं आइन में लिखियलु आहे त मथां लिखियलु आहे, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो हाणे आउं चाचड़ साहिब ते बि साॻी ॻाल्हि तंज़ कयां, चाचड़ साहिब छा थियो, सेनेट वारे खे ॾिसी वठंदासीं, छाकाणि चाचड़ साहिब त हीअ जेका ॻाल्हि पाण जंहिं ते हाणे बिल्कुलु आउं बि मुतमइन थी, सभु को मुतमइन थी, न साईं 9 ॾींहंनि में लॻे नथी चूंडूं, हीअ साल लॻी वेंदो, 8 महीना लॻी वेंदा, अरे भई आइन ई त मुमकिन ई कोन्हे। पर हाणे छाकाणि त पाकिस्तान में इहो मुमकिन थी चुको आहे हिकिड़ो दफ़ो, त आइन खे बि केरु नथो पुछे, सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खे बि केरु नथो पुछे, तंहिंजे करे सही पोइ सेनेट खे केरु थो पुछे? अगरि क़ौमी असेंबली जी इलेक्शन डिले, जिते पाण सभु जनरल कॉन्स्टिट्यूशन में को प्रोविजन ई न आहे, हीअ जेको चवनि था असीं अमन अमान जे लाइ असां वटि पैसा कोन आहे, हिन करे असां पंजाब ऐं केपी में न कराई। तव्हां ॾिसो त हीअ पंजाब ऐं केपी वारी हुकूमतूं 7 महीना थी विया अथनि हिननि खे, जनवरी खां। अगरि हीअ 6 महीना ॿिया रहिया, 8 महीना 10 महीना, त पाकिस्तान जी अगरि एवरेज तव्हां हुकूमतनि जो अदवार कढो त 2 साल ताईं कढी विया। अगरि साॻिया केयर टेकर हलंदा ज़ाहिर इहे, त पोइ त यार कोई चूंडियल हुकूमतनि जी बि अमूमन उमिरि जेको आहे 2-2.5 साल हूंदी आहे, त 2 साल त हीअ बि छिके विया। सो चाचड़ साहिब ॻाल्हि इहा आहे त पहिरीं त पोइ तव्हां मूंखां पुछो त साईं डिले लिंगर ऑन जेके साईं चवनि पिया, डिले थी कीअं थो सघे, आइनी तरह नामुमकिन आहे। पर हाणे छाकाणि त असां वटि मुमकिन थी चुको आहे, तंहिंजे करे जॾहिं इहो मुमकिन आहे त पोइ सेनेट जी इलेक्शन ऐं सदारती इलेक्शन खे पुछे केरु थो पुछे? जी हा, कोन उहो अपॉइंट थी वेंदा। समीला शहर सिंधड़ी मां। जी शहर साहब छा चवणु चाहींदा? साईं मोहतरम अलीकाजी साहिब खां असांजो इहो क्वेश्चन आहे त जेको पेट्रोल महांगो कयो वियो आहे, 19 रुपया 95 पैसा, मतिलबु त 5 पैसनि जो मोहतरम शहबाज शरीफ़ जी गवर्नमेंट जेको क़ौम खे थोरो कयो आहे, रिलीफ ॾिनो आहे क़ौम खे वॾो, शहबाज शरीफ़ साहिब जी महिरबानी। हाणे मसइलो इहो आहे त शहबाज शरीफ़ साहिब जो हर दफ़े इहो ई चवणो हूंदो आहे त असांजो मुल्क डिफॉल्ट मां निकिरी वियो, इसाक़दार साहिब जेको आहे उहो डिफॉल्ट मां मुल्क खे कढी छॾियो आहे, उन जी महिरबानी। पर मुल्क त आवाम त उन डिफॉल्ट में आहे, जॾहिं पेट्रोल एतिरो महांगो थी वियो, आवाम जो कहिड़ो सम्राट जेके आहिनि मुल्क जे डिफॉल्ट खां, आवाम खे कहिड़ा सम्राट मिलिया, मुल्क जे डिफॉल्ट खां बची वियो। उन खां पोइ क्लाइमेट चेंजिंग जे नाले ते असांजो वज़ीर ख़ारजा साहिब जेको आहे मोहतरम बिलाल साहिब, पूरी दुनिया असां पिनी आहे, बांग्लादेश जी हसीना वाजिद खे बि असां कोन बख़्शियो आहे। ऐं उन खां पोइ एतिरो जॾहिं पैसो असां गॾु कयो आहे, असां पंहिंजी मईशत बि ठीकु करे कोन सघियासीं। असां IMF जेको आहे वरी IMF जे दर ते वेठा आहियूं, त महिरबानी करे असांजी मदद कयो। उन खां पोइ को वक़्तु अहिड़ो बि असां वटि अची सघे थो, दुनिया नेठि असांखे चवंदी त इहा जो असां ठीको त कोन कयो आहे, जेको आहे हर रोज़ु असांखे चंदा ॾियूं, तव्हांजो जेको आहे मईशत भोग कोन थी जेको आहे उहो सेट थिए, त इहो छो आवाम खे जेको आहे ज़लील कयो वञे पियो पेट्रोल महांगे जी सूरत में, ॿी महांगाई जी सूरत में, जॾहिं त हुकूमत जो जेको सिस्टम ख़तमु थियण में तव्हांखे कुझु ॾींहं अची बचा आहिनि। साईं बिल्कुलु सही चयो त पाकिस्तान डिफॉल्ट थियण खां बची वियो, पर माण्हू डिफॉल्ट करे, पर जेको बैंकनि जो इंट्रस्ट रेट 22% थियो आहे, उनजे करे जेके वॾा वॾा सनती कारोबारी हाउसिस हुआ, कारोबारी ग्रुप्स हुआ या बिज़नेस ग्रुप्स हुआ, उहो डिफॉल्ट करे विया आहिनि। ठीकु आहे, बैंकनि वटि डिफॉल्ट कया वेंदे हिकिड़ो आम हेठि सरकारी निजी मुलाज़िम या हारी या मज़दूर या जेको जॾहिं मथां को कर्ज़ो या काड़ी
हाणे उहो जेको साल महीने जे आख़िर में वञी दुकानदार खे महीने जो जेको उधर वठंदो उनखे मोटाए ॾींदो, हाणे हू दुकानदार वटि हू डिफॉल्ट करे वियो आहे। जी हा हाणे दुकानदार जिथां वञी ख़रीद करे ईंदो हो होलसेलर वटि, उहो नंढो दुकानदार मांडड़ी वारो हुन वटि डिफॉल्ट करे वियो आहे। जी हा ठीकु आहे। सो हीउ सॼो हिकिड़ो मुल्क डिफॉल्ट खां माशाल्लाह बची वियो, पर आम माण्हू डिफॉल्टर थी वियो। जी हा हे बिल्कुलु शर साहब सही ॻाल्हि कई त आम माण्हू जो जेको डिफॉल्ट थियो आहे, बिजली जा बिल अलाए किथे आहिनि। जी हा त ज़ाहिर बिजली जो बिल वधी वियो, स्कूलनि में ॿारनि जी फीसिस वधी वियूं, अस्पताल में जेको आहे इलाजु महांगो थी वियो, पुलिस जी ऐं रेवेन्यू जी रिश्वत वधी वई, हर शइ वधी वई, खाइण पीअण जी शयूं तमामु अलाए तूफ़ान थी वयूं, बेरोज़गारी वधी वई, त माण्हू त डिफॉल्ट कंदो न। सो अनफॉर्चुनेट आहे, वॾी बदनसीबी आहे साईं। छा हुते चइजे त हाणे साईं चवनि था त पिनऊं था वठी पिनूं था ऐं हीअ कयूं था। साईं पोइ मतिलबु तव्हां चओ था पोइ दुनिया नेठि चवंदी त बाबा असां ठेको त न कयो, दुनिया चई चुकी आहे साईं, चुकी आहे। असां ॿुधण लाइ तयारु न आहियूं। असीं न न यार ईअं न कयो, जी हा असां एटमी मुल्क कयूं, जी हा असांखे ॾिसो ख़्यालु कयो ॿिली। ऐं मतिलबु हिकिड़े पासे महांगाई आहे, हिकिड़े पासे दहशतगर्दी आहे, हिकिड़े पासे पॉलिटिकल यानी क्योस, हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट आहे इलेक्शन जी। असीं वेही बहस पिया कयूं न 9 महीना हलंदी या 12, ऐं आउं पाण बि चवां पियो मूंखे नथो लॻे त 3 महीननि में इलेक्शन थींदी। जी हा बसि पोइ ईअं ई हलणो आहे त पोइ डिफॉल्ट न कॉलर आहिनि असां सां गॾु अब्दुल अज़ीज़ पौड़ घोटकी मां। जी पौड़ साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर अली काज़ी साहब सां सवाल पुछणो आहे हिकिड़ो। जी पुछणो हुयो अली काज़ी साहब त इहो ॿुधाइजो निगरान सेटअप जे लाइ जेके वज़ीर आज़म इंतख़ाब करण लाइ जोड़ूं पिया, त उहो वज़ीर आज़म जो हूंदो उहो कंहिं सियासी पार्टी सां तालुक़ु रखियलु हूंदो या न हूंदो? छा न हूंदो सर? ओके कंहिं सियासी पार्टी सां तालुक़ु हूंदसि या न? ठीकु ठीकु साईं। सर हीअ जेके असांजा आहिनि पीपल्स पार्टी वारा दोस्त या ॿिया, हीअ चवनि था असीं सियासतदान हूंदो। हाणे सियासतदान हूंदो त ज़रूरु कंहिं न कंहिं सियासी पार्टी सां हुनजो तालुक़ु हूंदो या रहियो हूंदो। ईअं कीअं थो थी सघे त सियासतदान हुजे? हिकिड़ो सियासतदान जंहिंसां लफ़्ज़ जुड़ियल आहे उहो त सियासतदान हूंदो न साईं। उहो त कंहिं न कंहिं पार्टी, पाण हिननि पार्टियुनि सां हूंदो, कंहिं नंढी पार्टी जो हूंदो, कंहिं वॾी पार्टी जो हूंदो, उहा नथो चई सघां। या अॻु में हूंदो हाणे छॾे वियो हूंदो। सियासतदान न त पोइ छा जज जनरल ऐं जर्नलिस्ट इहे टे जयूं बची थी वञनि। सियासतदान को बुरी शइ त न आहे। ॻाल्हि इहा आहे त तव्हां अच्छा तव्हां कॉलर वठो पोइ था ॻाल्हायूं। जावेद समू नगर पाकर मां। जी समू साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। सवाल इहा आहे त गुज़िरियल 10 या 12 ॾींहंनि खां इहो हिकिड़ो बहस बि हले पियो, तज़ाद बि हले पियो, ऐं बहस वारा चवनि था त कारूंजर जबल तमामु घणी मैदनियात आहे, उनखे कहिड़े नमूने कढी उनखे इस्तेमालु करे उन मंझां तरक़ी कजे। जॾहिं त उतां जा जेके लोकल माण्हू आहिनि उहे इहो चवनि था इन ते तज़ाद कयो बीठा आहिनि त कारूंजर हिकिड़ो हेरिटेज आहे, हिकिड़ी असांजी सकाफ़त आहे, असांजो मरण जीअण उते आहे, ऐं उते असांजा मज़हबी तीर्थ जेके आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे हेरिटेज खे प्रिज़र्व करे उनखे महफ़ूज़ कयो वञे। ऐं इन सॼे सूरत हाल बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? ठीकु साईं। सही ॻाल्हि इहा आहे त ॾिसो तव्हां शुरू में चयो त कुझु हिकिड़ी धुर जो ख़्यालु आहे त हिन मां मादनियात कढी ऐं पथर विकिणी ऐं कारूंजर कई, जबलनि खे रणपट करे ऐं पोइ हिन मां पैसा कमाइजनि। असां सॼे सिंध मां जेतिरी ऑयल एंड गैस निकिरे थो, अरबे खरबे रुपयनि जो ऑयल एंड गैस निकिरे थी। असां वटि थरमाई जिथे उतां अरबे खरबे रुपए जो कोल निकिरे थो। ठीकु, असां वटि हीअ जेके रेती ऐं बजरी जे नाले ते हीअ जेके माफ़ियाज़ जेके आहिनि हीअ जेको धूड़ करे छॾियो आहे जामशोरे वटि, घुटकी वारे पासे ते, हिते सॼो रणपट थी वियो आहे, ख़ैरपुर वारे पासे ते। भला सिंध ख़ुशहाल थी वई आहे जो हाणे बाक़ी बचियो आहे त अगरि असीं कारूंजर खे हटाए छॾियूं त पोइ बसि असीं उअं ई बसि सफ़ा ईअं असांजी जेका आहे बसि अची सिंगापुर जे बराबरि सिंध जो माण्हू बीठो आहे GDP जे हिसाब सां। बाक़ी थोरो अगरि हीअ मिली वञे असांखे, कारूंजर मां बि पैसा मिली वञे त असीं अलाए बसि टॉप करे वेंदासीं दुनिया में। यार छा पाछे ॻाल्हियूं था कयो? छा हीअ जेतिरो ऑयल गैस ॿियूं शयूं असीं कढूं था, हिन कोल हिन खां वधीक ग्रेनाइट में कमाए वठंदासीं। त पोइ जॾहिं हिन मां ई असांखे कुझु नथो मिले
त ही बि कुझु माण्हुनि जा पेट भरण लाइ टोड़ाए छॾियो ऐं ही छा बहस आहे त इंटरनेशनल हेरिटेज ऐं उनखे असांखे एक्सेप्टेंस न मिलंदी। भाई न मञे दुनिया असांखे, UN मञे न मञे, कहिड़ो फ़र्क़ु? 80 मञूं था, यस एग्जैक्टली 80 अगरि मञूं था त कारूंज जेको आहे असांजो हेरिटेज आहे, असांजी हिकिड़ी हू आहे, त दुनिया मञे न मञे उनसां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? कहिड़ो फ़र्क़ु थो पए? Exactly. छा 80 हाणे साईं हुते हू जैन मज़हब हो या न हो? भई न हो या हो, ही जेको मंदरु आहे ही जैन मज़हब जो हो, ही जैन मज़हब जो न हो, ओके फाइन। बट क्वेश्चन आहे कि इन जे करे छाकाणि त असांखे UN नथी रिकग्नाइज़ करे, यूनाइटेड नेशंस नथी रिकग्नाइज़ करे, तंहिंजे करे असीं कारूंज टोड़े छॾियूं। वॉट सॉर्ट ऑफ अ लॉजिक इज़ दैट? असां मञूं था इनखे तव्हां डेवलप कयो, हिते तव्हां टूरिज़म वधायो, हितां पैसा कमायो, 5 पैसनि जे करे ही पोइ ड्रायो छा छो? बसि न साईं, बसि ही बसि सिंध बाक़ी तमामु ख़ुशहाली जे सफ़ा बसि ही मथे मथे बीठी आहे। जी हाँ, HDI ॾाढी मथे। असां पंहिंजे पेट्रोल सां, गैस सां, कोयले सां बसि असीं मालामाल थर त मालामाल थी वियो आहे कोयले जे करे। बाक़ी यार थोरो ही ग्रेनाइट निकिरी अचे, ही थोरो मादनियाती असीं कारूंजनि मां कढी वठूं, पोइ त बसि असां अमेरिका खां टिपी वेंदासीं माशी। जफर नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम बेटा, यासिर मोहतरम अली काजी भाई, अल्लाह आप लोगों को सलामत रखे। सर बस यानी वो जो आपकी तो बड़ी कोशिश होती है काजी साहब के लोग एक्चुअल मसाइल की तरफ आए, हकीकी बात हो, बस सेनेट का इलेक्शन कब होगा, क्या होगा, क्यों होगा, कौन खड़ा होगा। सर बात ये है कि हम लोग इस हद तक बेहिसी का चादर हमने ओढ़ ली है। एक झटके में 20 रुपए पेट्रोल बढ़ गया, डीजल बढ़ गया, हर तरफ से यानी महंगाई क्रूज पर है। हम यानी इज्तिमाई तौर पे इतने ख्वाब में पड़ गए हैं कि हमें अपने जो मसाइल हैं वो नजर नहीं आ रहे, छोटी छोटी चीजें। अरे किबला इसने, मैंने कल कपड़ों की बात की थी, इसने शहबाज शरीफ ने कहा था मैं अपने कपड़े बेच के आटा लाऊंगा, तो अब तो बड़े कीमती कपड़े पहन रहा है सर। वो शायद वो आटा कुछ ज्यादा ही आ जाए, मगर ये तो लंडे में भी मिल जाते हैं सूट, वो हो सकता है ना वो हो सके। बात ये है काजी साहब के, हम इज्तिमाई तौर पे अब इतने बेहिस हो गए सर, माजरत के साथ। में तो देखता हूँ, सुनता हूँ कि अब हमें बड़ी से बड़ी लानत भी हम पे भेज देते हैं ना लोग, तो हम मुस्कुराते हुए चले जाते हैं। हम क्यों नहीं खड़े होते? हम स्टेक होल्डर हैं, हम इस पाक सरजमीन का निजाम कुव्वत अवाम, वो कुव्वत अवाम नहीं है, ये कुव्वत खवास है सर। बस मैं क्या कहूँ, बस दिल जलता है काजी साहब। अब हम भी ये चाहते हैं कि खाक में जाके सो जाए तो बेहतर है। अल्लाह आपको सलामत रखे सर, डिस्कस कीजिए सर। ठीक है ना? तो ये नकवी साहब अल्लाह आपको भी सेहत दे, ज़िंदगी दे। आप देखिए, मैं ये आपको ये नहीं कहूँगा कि आप मायूस ना हों, आप अभी, लेकिन बात यह है कि मायूस होने से भी नकवी साहब आखिर हासिल क्या होगा? तो लगाए रखते हैं एक उम्मीद का एक कहीं से किरण कोई नज़र आ जाए, कोई बात हो जाए। आप ये बात जो आपने कही, मैं आपसे इत्फाक करता हूँ कि इज्तिमाई तरह हम अपने मसाइल को उस पर इज्तिमाई रद्दमल या इज्तिमाई फ़हम हम बहुत कम इस्तेमाल करते हैं। ऐसा नहीं कि नहीं किया हमने माजी में, ऐसी मिसालें भी हम ढूंढ सकते हैं जहाँ पर इज्तिमाई फ़हम इस्तेमाल हुआ, लोगों ने किया। लेकिन अब इसमें भी अगर आप बारीकी में जाएंगे नकवी साहब, आप रेवोल्यूशंस उठा के देख लें, सोवियत यूनियन का, ईरान का, या फिर ये जो अरब स्प्रिंग आप उठा के देख लें, इसमें जो आम आदमी होता है नकवी साहब, वो नहीं ज़्यादा पार्टिसिपेट करता है। वो किसी एक ख्याल का हामी या मुखालिफ ज़रूर होता है, लेकिन वो जो दाल रोटी में फंसा हुआ आदमी है, वो अल तहरीर चौक पर इजिप्ट में नहीं खड़ा था। ये जो हमारी मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास, अपर मिडिल क्लास है, या जो अपने आप को एक इनलाइटेंड कहते हैं, जो जिन लोगों ने कुछ फ़हम है, इदराक है, मैं तालीम की बात नहीं कर रहा, जिनके पास शऊर है, ये वो क्लास करती है। बदकिस्मती से हमारे यहाँ वो क्लास बहुत शाज़ो नादिर कभी अपना रिएक्शन इज्तिमाई तौर पे देती है, क्योंकि इसके अंदर भी एक तो अब बहुत सारा बखेड़ा भी फैलाया हुआ है, लेकिन उसके अलावा इस क्लास का जो अपना प्रॉब्लम है कि इसमें एक कॉम्प्लेक्स भी होता है कि यार नकवी साहब कह रहे हैं तो अब मुझे तो इससे क्यों मैं नकवी साहब से सहमत हूँ। अरे भाई, नकवी साहब का कोई ज़ाती मामला तो नहीं है जब वो कुछ कह रहे हैं।
अच्छा, मैं कह रहा हूँ तो नकवी साहब कहेंगे कि यार अली साहब कह रहे हैं, ये तो क्यों मैं, ये कोई ज़्यादा मेरे से मोतबर हैं या ज़्यादा मेरे से जो है इनको फ़हम व फरासत है। तो इस क्लास का अपना कॉम्प्लेक्स भी होता है। फिर दूसरी बात यह है कि एक लीडरलेस सोसाइटी जो होती है, पॉलिटिशियंस हमारे पास बहुत सारे होते हैं, पर लीडरशिप एक और बात होती है, वो भी एक प्रॉब्लम है। तो कोई लेकिन हमने कई ये मिसाल देखे हैं कि फिर कहीं एक छोटी सी चिंगारी लगती है जी हाँ, और फिर वो भपका खा के सब चीज़ें बाहर हो जाती हैं, कंट्रोल से बाहर हो जाती हैं। राग वो रुकती नहीं। अब बात यह है कि उसकी पेशन कोई नहीं कर सकता। कोई सियासियात का, समाजियात का कोई बहुत बड़ा प्रोफेसर भी ये पेशन गोई नहीं कर सकता कि किस समाज में कब, कैसे और किस वक्त वो चिंगारी लगती है। और फिर कॉलर नज़र आमिर अली कराची में। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? Thank you very much, Yasir. Earlier, Qadi Saab जिन चयो पियो त भई there is one opinion about a caretaker setup, उनखे कोई political figure has to lead the government. पोइ इन हवाले सां हिकिड़ो डायरेक्ट व्यू आहे, जेकॾहिं पॉलिटिकल सेटअप अचे थो या कोई पॉलिटिशियन अची केयरटेकर सेटअप संभालींदो त पोइ त इहो आफ्टर ऑल पॉलिटिशियन इज़ अ पॉलिटिशियन, त उनजी कंहिं ख़ासि ग्रुप ॾांहुं उनजो लगाव या उनजी लिंकेजिस थींदा। पोइ इन तरह सां त न्यूट्रलिटी जो जेको कॉन्सेप्ट आहे बज़ाहिर फेयरनेस जो, उहो बि कॉम्प्रोमाइज़ थी वेंदो। ऐं इफ इट इज़ गोना टेक लॉन्गर देन 3 months, जंहिंजो काफ़ी इम्कान आहे, त पोइ इहो त अगेन वी आर गोइंग टू हैव अ पॉलिटिकल सेटअप, ऐं उन सां मामला त वधीक एग्रीवेट थींदा ऐं को बि फेयरनेस जो जेको थोरो घणो कॉन्सेप्ट आहे उहो बि शायदि कॉम्प्रोमाइज़ थी वञे। त इन हवाले सां छा जे करे, व्हाट आर द रीज़न्स वाई वी पीपल आर टॉकिंग, अदर पार्टीज आर टॉकिंग अबाउट that there should be someone who is a politician, he has to lead caretaker setup. साईं जिन हवाले सां छा चवंदा? आमिर साहब ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त तव्हां चयो पॉलिटिशियन हूंदो त लामोहाला हुनजी कंहिं पासे इंक्लिनेशन हूंदी, पासो हूंदो, धुर हूंदो, पर इहो त तव्हां ब्यूरोक्रेट ते बि सोच अची सघे थी, जज ते बि अची सघे थी, सहाफ़ी ते बि अची सघे, छाकाणि त 100% न्यूट्रल त सिर्फ़ु हिकिड़ो डेड माण्हू हूंदो आहे, हिकिड़ो मुर्दो डेड हूंदो आहे। whoever is alive, हुनजो को न को पसंदि नापसंदि त हुजे थी। 100% हू न्यूट्रल त को माण्हू नथो थी सघे। लेकिन पोइ छा थींदो आहे त रूल्स ऑफ द गेम ऐं रूल्स ऑफ द बिज़नेस ऐं चेक एंड बैलेंसिस हुनखे हुनजे परफॉर्मेंस में, हुनजी कारकर्दगी में हुनखे न्यूट्रल रहण ते मजबूर कनि था। मिसाल तव्हां क्रिकेट में या हॉकी में या फुटबॉल में जेको रेफरी आहे उन ते 10 अखियूं हूंदियूं आहिनि, त हू किथे धुर त न पियो थिए, कंहिंखे ग़लति फाउल त करार न पियो ॾे। सो पॉलिटिशियन और नो पॉलिटिशियन, ॻाल्हि इहा आहे, जिते तव्हां बि शुरू में ॻाल्हि पे कई, ॻाल्हि इहा आहे त सही कंहिं माण्हू खे कहिड़े असाइनमेंट चई करे रखियो पियो वञे। एग्जैक्टली, जी हाँ। त बाबा तोखे धुर थी ही कमु करिणो आहे, या तोखे मुंहिंजी बसि जेका आऊं चवां अखियूं ॿूटे उहो करिणो आहे, या तोखे ही शयूं टारगेट्स आहिनि, मुल्क खे ही हलाइणो आहे, ख़ुशहाली आणणी आहे, मैरिट ते आणणो आहे, ही तुंहिंजा टारगेट्स आहिनि। डिपेंडिंग ऑन दैट त आऊं चवां पियो, गुज़ारिश इहा कयां पियो त हिन मुल्क खे 76 साल पाण ज़ाती ख़्वाहिशनि, ज़ाती एजेंडाज़ जी तकमील लाइ, पर्सनल एजेंडाज़ जी तकमील लाइ असां हिते फ़ैसिला कया आहिनि। छा काश, तव्हां शुरू में चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे, त आऊं चाहियां थो छा इहो ख़्वाहिश करण बि छॾे ॾियूं त काश अगरि इहो हिन दफ़े तव्हांखे वरी आइन जी भंजकड़ी करणी आहे ऐं 90 ॾींहंनि बदिरां तव्हांखे डिघो वठी वञिणो आहे, त ख़्वाहिश या काश त आऊं चई सघां थो न त हिन दफ़े मक़सदु ज़ाती एजेंडा न हुजे त फलाणे खे ख़तमु करिणो आहे, फलाणे खे उभारे अचिणो आहे। हिन दफ़े ख़्वाहिश आऊं रखी सघां थो त हिन दफ़े एजेंडा हुनखे मुल्की एजेंडा हुजणु खपे, हुन सेटअप खे त यार तव्हां हिन दफ़े हिकिड़ो दफ़ो हलाए ॾेखारियो ही मुल्क त ही मेरिट ते बि शयूं हली सघनि थियूं। माण्हुनि खे भला 20 रुपया 25 रुपया तव्हां पेट्रोल महांगो कयो पिया, पर माण्हुनि ते जेको ॿियो इज़ाफ़ी बार आहे बिकॉज ऑफ बैड गवर्नेंस, ख़राबु हुकुमरानी जे करे, उहो तव्हां झको कयो माण्हुनि तां बार। तव्हां हिकिड़ी ट्रैफ़िक खे सिधो था हलाइण ॾिसो, हली सघे थी ट्रैफ़िक सिधी, तव्हां लॉ एंड ऑर्डर ठीकु करे सघो था, तव्हां एजुकेशन ऐं हेल्थ ठीकु करे सघो था। त चवण जो मक़सदु आहे अगरि इहो काश सां आऊं पंहिंजी तजियो त कोन थो ॾियां, ऐं काश सां गॾु पंहिंजी ख़्वाहिश रखां पियो, न पूरी थींदी त कई 1000 ख़्वाहिशें जेके पूरी न थियूं त हिकिड़ी बि न थींदी, पियो छा थींदो। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। कामयाब।